कराची मां खे ख़बर ॾींदा हलूं त कराची में सूबाई वज़ीर सईद गनी कराची डिवीज़न जे 246 यूसीज़ मां 100 यूसीज़ ते कामयाबी जी दावा करे छॾी है। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो त मकानी चूंडनि साबित करे छॾियो त पीपी सभ खां वॾी पार्टी आहे। कराची वासियुनि जी पहिरियों बि पीपी ते एतमाद हो ऐं हाणे बि आहे। ख़्वाहिश हुई त MQM चूंड जो बाइकाट न करे हां त एहतजाज संदुसि हक़ आहे। हिन चयो आहे त का बि पाबंदी नथा हणी सघूं। जमायत इस्लामी असां खां पोइते आहे। कामयाबी ते खेनि वाधायूं हुजनि ऐं पीपी कराची में सिंगल लार्ज पार्टी बणिजी वई है। पंहिंजो मेयर आणण लाइ जमायत इस्लामी समेत ॿियनि धुरियुनि सां ॻाल्हाईंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।